ब्रेकिंग न्यूज़ आहे टंडोजाम मां 1.5 महीनो अॻु पसंदि जो परिणो कंदड़ औरत पुरस्कार नमूने फौत थी वई। औरत जे अॻूणे मुड़िस जी फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। औरत जे अॻूणे मुड़िस जी फरियाद ते मंठार ख़ासखेली समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडोजाम में 1.5 महीनो अॻु पसंदि जो परिणो कंदड़ औरत पुरस्कार नमूने फौत थी वई आहे। औरत जे अॻूणे मुड़िस जी फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। औरत जे अॻूणे मुड़िस जी फरियाद ते मंठार ख़ासखेली समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ तुंहिंजे रिपोर्टर जुनेद भट्टी खां। जी जुनेद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, टंडोजाम वेझो करीमदास ख़ासखेली जी रवासी सां 1.5 महीनो अॻु पसंदि जो परिणो कंदा हलावासण औरत पुरस्कार नमूने फौत थी वई आहे, जॾहिं त पुलिस लाश टेविल में वठी पोस्टमार्टम लाइ रवानो करे छॾियो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त पसंदि जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर हाजाणो जे अॻूणे मुड़िस नियाज़ हुसैन हाजाणो जी फरियाद ते कोर्ट जे हुकुम बाद टंडोजाम थाणे ते 4 ॼणनि ख़िलाफ़ 1.5 साल जे नीगर समेत औरत खे अगवा करे ज़ना करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त दाख़िल एफआईआर में जणायो वियो आहे त मुंहिंजी ज़ाल बेनज़ीर 1.5 वरनि जे पुट अयाज़ खे जवाबदार मंठार ख़ासखेली, गाज़ी ख़ासखेली, नामालूम औरत ऐं मर्दनि साथियुनि समेत गॾिजी ज़ना करण लाइ अगवा करे अणॼातल हंध मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस औरत खे बाज़ियाब कराइण लाइ कोर्ट करीमदास ख़ासखेली पहुती त औरत जे फौत थियण जा इतला मिलियो। जॾहिं त टंडोजाम पुलिस फौत थियल औरत जो लाश टेविल में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे मासूम नीगर खे बाज़ियाब कराए छॾियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जुनेद अपडेट करण लाइ।